ये नावल इश्क ऐं बुद्ध मत जे बुनियादी तैलीमात जो मुकम्मल दस्तावेज़ आहे। नंढे खंड में लिखियल नावलनि जी घणाई अगरचे इश्क जे मौजू ते लिखियल आहिनि, मगर इश्क खे हिकु फिलासफ़ी जे धारे में आणे लिखण जी हीअ हिकु कामयाबु कोशिशि आहे, हिकु बहितरीनु कोशिशि आहे। हिते इहो सुवाल पुछी सघे थो त छा इहो ज़रूरी आहे त का फिलासफ़ी सम्झण लाइ सिर्फ़ु नावल जो सहारो वरितो वञे, ऐं हिन ते तनक़ीद बि करे सघे थी। पर हिकु उस्ताद जी हैसियत में हिन तनक़ीद जो दिफ़ा कंदे मां चवंदुसि त जंहिं मुल्क में पढ़ंदड़नि जी घणाई फ़िलसफ़े जो किताब पढ़ण लाइ तयारु न हुजे त उन नौजवान खे फ़िलसफ़े तरफ़ राग़िब करण लाइ फ़िलसफ़े खे नावल में लिखी पेश करणु हिकु बहितरीनु कोशिशि आहे। हिन कोशिश में लेखिका कामयाब बि थी आहे, पर उन सां नावल जे जेको नावल जी जानर आहे उन जे हिसाब सां उन जे फितरी हुस्न ते हल्को गिरणु ज़रूरु लॻो आहे। नावल जो मर्कज़ी ख़्याल ई तमामु ऊनो, गहरो ऐं पंहिंजे नाले वांगुरु गोड़ो आहे। इश्क तमामु बिरे तमामु बुद्ध मत जे रूह खे सम्झण ऐं उन जे बांदियुनि जो इश्क जी दुनिया में पाण पितोड़णु, लुछणु, त्याग करणु उन हिसाब सां हिकु बहितरीनु दस्तावेज़ आहे। अगरचे आमकारी लाइ हिन नावल में सिर्फ़ु इश्क जो मौज़ू ई दिलचस्पी जो बाहिस थी सघे थो, पर शागिर्दनि, उस्तादनि, आलमनि ऐं बुद्ध मत सां कार करण लाइ हीउ नावल तफ़रीह सां गॾोगॾु मालूमात जो हिकु बहितरीनु खज़ानो आहे। अगरचे नावल जी शुरूआत में लेखिका पाण लिखे थी, माना इंट्रोडक्शन में त हिकु नंढड़ी कावश आहे, पर उन नंढड़ी कावश खे मुकमल पढ़ण ऐं सम्झण में गच अरसो दरकार आहे। मूंखे सूमर जे ॾींहुं शाम जो अज़र ॿुधायो त तोखे हिन नावल ते जेको आहे सो ॻाल्हाइणो आहे। मां चयोमांसि दादा मां नावल पढ़ियो ई कोन्हे, ॾिठो ई कोन्हे, मूंखे चई न तोखे नावल पढ़णो आहे ऐं इहो तोखे जेको आहे हुनजे ॻाल्हाइणो आहे। पोइ मां चयो नंढिड़ो नावल हूंदो, को 100 पेजनि जो हूंदो, फेसबुक ते हिन जा डिस्कशन त मां ॾिसंदुसि। नावल खणी 584 पेजनि जो, ऐं अगरि जे मूंखे ॿुधाइणो आहे त साईं जामी साहिबु ईंदो त मां बिल्कुलु न अचां। पर पोइ हिते मां साईं जामी साहिबु ॾिठो, कोशिशि कयूं था साईं, मां साईं वटि सिखियो आहियां। हिन नावल में एपिस्टोलरी नावल जी हिकु टेक्निक जे हिसाब सां ख़तम ज़रिए नैरेटिव खे अॻिते वधाइण जी कोशिशि कई वई आहे। अगरि चाहे टेक्निक तमामु पुराणी आहे ऐं रिचर्डसन जेको पहिरियों नावल निकारियो हो उन पिणु पंहिंजे पहिरें नावल पामेला में इहो तरीक़ो अख़्तियार कयो हो, पर हिन नावल में लतीफ़ ऐं जादम जे ख़तनि जी ड्रेग हद खां वधीक आहे। मिसाल जादम जो पेज नंबर 200 ते ॾिनल ख़त 33 सुफ़्हनि ते मुश्तमिल आहे। हाणे 33 सुफ़्हनि ते हिकिड़ो माण्हू ख़त लिखे, इहो ख़त न पर हिकु रिसर्च पेपर ज़रूरु थी सघे थो। साॻे तरह सां लतीफ़ जा जवाबी ख़त जेके आम ख़तनि वांगुरु नंढा न आहिनि, पर 15 खां 20 पेजनि ते किथे किथे मुश्तमिल आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, लतीफ़ जो 7 नंबर हिकिड़ो ख़त आहे नावल में, उन जो तक़रीबन 15-20 पेजनि जो जवाबी ख़त आहे। वधीक त नावल जी शुरूआत में ई ख़त अलॻि ऐं जामे तफ़सील सां ॾिननि, माना जेॾीमहिल ख़त शुरू थिए थो त हिकिड़ो नओं सेक्शन शुरू थिए थो, पर अॻिते हली विच में ई आख़िर में कबीर शायदि सॼा ख़त पढ़ण खां बेज़ार थी पवे थो ऐं सिर्फ़ु ख़तनि मंझां नंढा नंढा हवाला पेश करे थो। बहरहाल हीअ जेके ख़त आहिनि मोटिवेशन, उत्साह ऐं कामयाबु ज़िंदगी गुज़ारण जा उसूल सिखण लाइ तमामु बहितरीनु माना साबित थी सघनि था। हिकु शागिर्द लाइ हीउ नावल लिटरेरी थियरिस जे हवाले सां तहक़ीक़ करण लाइ बहितरीनु ज़रियो आहे। असां हाणे शागिर्द ईंदा आहिनि, चवंदा आहिनि को अहिड़ो नावल ॿुधायो जंहिं ते रिसर्च कयूं, पोइ ख़ासि तौर ते इंग्लिश जे हवाले सां ईंदा आहिनि, पर सिंधी अदब में बि हिन नावल खे जेकॾहिं असां पढ़ूं त मिसाली ॻाल्हि स्ट्रक्चरल एनालिसिस जे हवाले सां हरमन एंड वर्विक 2005 जे ॾिनल साख्यात सूत्र मुताबिक़ हीउ नावल नैरेटिव जे दर्जे करण लाइ हिकु बहितरीनु नावल आहे। उन खां अलावा हिन नावल में कॉलोनियल स्टडीज़ जो तर्जुमो करे सघिजे थो, पोस्ट कॉलोनियल स्टडीज़ जो तर्जुमो करे सघिजे थो, फेमिनिस्ट एनालिसिस पिणु हिन नावल में बहितरीनु तरीक़े सां ॾिनल आहे। उनजो मिसाल नावल जे सुफ़े नंबर 507 में गौतम बुद्ध ऐं संदसि दोस्त आनंदा जी ॾिनल गुफ़्तगू में आहे। उहा तव्हां गुफ़्तगू पढ़ंदो त तव्हांखे हिकु फेमिनिस्ट एनालिसिस जे हिसाब सां हिकु बहितरीनु मवाद मिली सघे थो। उन खां अलावा जादम जे ख़त नंबर 3 में पिणु हिन दर्जे लाइ बहितरीनु मवाद मौजूदु आहे। पेज नंबर 59 में लफ़्ज़नि जी मुख़्तलिफ़ माना में तशरीह मां असां नावल जो लिसानी तर्जुमो पिणु करे सघूं था। जादम जो ख़त नंबर 5, अच्छा इहे ख़त उते माना कैटेगराइज़ न आहिनि, तॾहिं मां कया आहिनि। अब पहिरियों ख़त आहे, ॿियो ख़त आहे, टियों ख़त आहे, चोथों ख़त आहे। मूंखे लॻो त इहो सॼा ख़त लिखंदा लॻे, पर सुठो जो 7 ख़तनि खां पोइ वरी बसि कबीर बि पाण चए थो त हिन ख़तनि में इहे ॻाल्हियूं आहिनि, पोइ को धार ख़त नथा अचनि, न त कमु वॾो थी वञे। लतीफ़ जो ख़त नंबर 4 ऐं नावल में ॿियनि केतिरी जॻह ते लिथिकल स्टडीज़ जो मवाद मौजूदु आहे। मुख़्तसिर त नावल शागिर्दनि ऐं तदरीसी शोबे में तहक़ीक़ करण लाइ बहितरीनु ज़रियो साबित थी सघे थो। नावल जी अनेक खूबियुनि मां हिकु खूबी नावल जी बहितरीनु मंज़र निगारी आहे। जेकॾहिं हीउ नावल न हुजे हा, मिसाल जी ॻाल्हि मैडम मूं ॾुखिया नावल जे तौर ते चपराइण जो,
त यादगार सफ़रनामे तौर ते ही जेके बि आहिनि शयूं त बहितरीन छाप छॾे सघे था, माना हिकिड़ो बहितरीन सफ़रनामो थी सघे पियो। नावल में मिंतोख जी हुस्न खे बयानु कंदे ख़बर न हूंदे बि मालूम थिए थो त हीउ नावल हिकु औरत जो लिखियलु आहे। मिसाल जी ॻाल्हि कॾहिं कॾहिं असां प्रैक्टिकल क्रिटिसिज़म लाइ राइटर नॉवल कढी करे ॾींदा आहियूं त हाणे तव्हां हिनखे एनालाइज़ कयो, आई रिचर्डसन इहो तरीक़ो माना जेको आहे इख़्तियार कयो त भली बि स्टूडेंट खे या स्कॉलर खे ख़बर न हुजे त हिन नावल जो राइटर मर्द आहे या औरत आहे, त हिन नावल जी जेका राइटिंग लिखियलु आहे ऐं जेको हुन में एस्थेटिक ब्यूटी जेका बयानु कयल आहे ख़ासि तौर ते औरत जे हवाले सां, त हुन मां अंदाज़ो लॻाए सघे थो त हिकु औरत ई लिखी सघे थी। लफ़्ज़नि जी बहितरीन मंज़र निगारी, फ़लसफ़ाना बहस ऐं इश्क जे ख़ूबसूरत मौज़ू ते लिखियल ही नावल हिकु बहितरीन कोशिश आहे जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे सा घटि आहे। नावल जे सुफ़े नंबर 88 ते ॾिनल टुकड़ो लेखिका जे जमालाती हिस जी खुलियल वज़ाहत पेश करे थो। टुकड़ो मां पढ़ां थो, चए थो त ॼण अॼु राति निंड अचणी न हुई, मां विरांडे मां लैपटॉप खणी अची वेही रहियसि, हिकु भेरो वरी उहे ई फोटू लैपटॉप जी स्क्रीन ते वॾा करे ॾिसणु लॻुसि। संदसि सुनहरी कणकाऊं रंग, सिंगार खां बिना मासूम चहिरो, निराड़ ते सनड़ी बिंदिया ऐं ॻिचीअ में ॻोठी माला पातल कारा वार पोयां बेतरतीबीअ सां हिकु बकल में बंधियल गल जे साॼे पासे खां वारनि जी हिकिड़ी चग जी हल्कड़ी हवा गुलण जो करे कंहिं सनड़ी बेवज़न लाम जा लहकण, संदसि उभरियल सीनो पंहिंजी समूरी निज़ाकत ऐं हुस्न बावजूदि ॼण कंहिं जंगजू नारी जो सीनो हो या ॼण इजो थी सीने सफ़र थी बीहंदी। योग्या मशकूरनि हेठि संदसि जिस्म कंहिं बि इज़ाफ़ी मास बिना बाक़ाइदे कंहिं मुजस्मे जियां घटी तयारु थियल हुयो। सोचियुमि जे वाक़ई संदसि को मुजस्मे साज़ हुजे हा त संदसि हीउ जिस्म ॾिसी उहो सोचे पंहिंजा औज़ार पासे करे रखे हा त हीउ जिस्म त मुकमल घटी चुको आहे, एतिरो जो हाणे हुनखे वधीक घणण जी गुंजाइश ई न आहे। संदसि खतोखाल दिलकश नेण नक्श संदसि वजूद जी तकमील जो अञाण आहे ऐं योगा खेसि हुन तकमील जी देवी बणाए छॾियो हो। मां पूरे ॾींहं जो थकल हुउसि, संदसि फोटू ॾिसंदे निंड जा खेप अचण लॻा त बि दिलि न थी भरी, नेठि लैपटॉप बंदि करे वञी कमरे में सुम्ही पियुसि। पेज नंबर 88। साॻे पेज ते नावल में एक्सिलरेशन जो बहितरीन मिसाल आहे। जॾहिं असां साख्याती तजुर्बो कंदा आहियूं त उते ॾिसंदा आहियूं त स्टोरी में एक्सिलरेशन ऐं डिसलरेशन आहे या न आहे, माना जेका स्टोरी आहे जेके वाक़िया बयानु कयल आहिनि उहे तेज़ी सां वञनि था या आहिस्ते आहिस्ते था वञनि। हाणे इन सॼे टुकड़े खां पोइ सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो लिखियलु आहे जंहिंमें सिर्फ़ु हिकु जुमिले में बयानु थियलु आहे त मेले जो ॿियो ॾींहुं बि सख़्तु कम में गुज़री वियो, माना सॼो ॾींहुं हिकिड़े जुमिले में गुज़री वियो। सिर्फ़ु हिकु जुमिले में हिकु ॾींहं जो गुज़रणु साख्याती तहक़ीक़ में नैरेटिव जे अंदरि एक्सिलरेशन मिसाल आहे, जंहिं ते काफ़ी जॻहनि ते नैरेटिव रुकिजी बि वञे थो, जंहिंखे डिसलरेशन सॾिबो आहे। नावल जी ड्रैग ॿुधाए थी त नावल में पास जा बि केतिरा ई मिसाल। हाणे डिसलरेशन में छा थींदो आहे त मिसाल जी ॻाल्हि अधु कलाक जो कमु हूंदो आहे, चांहि पीअण जो कमु, माण्हू चांहि पीअण जे लाइ वधि में वधि 8 मिंट लॻंदा, 10 मिंट लॻंदा, पर राइटर हुन चांहि जी क्वालिटी अहिड़ी तरीक़े सां बयानु कंदो जो 2-3 पेज हुन चांहि ते लॻी वेंदा। डिसलरेशन जो हिकिड़ो वॾो मिसाल आहे। वरी कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, माना एक्शन थींदो ई न आहे, 8 पेज 10 पेज 12 पेज ईअं वक़्तु गुज़रंदो ई न आहे, इनखे पास करिबो आहे। हिन नावल में पासिस बि आहिनि, एक्सिलरेशन जा बि इलाही सारा मिसाल आहिनि, डिसलरेशन जा बि इलाही सारा मिसाल आहिनि। नावल में डायरेक्ट इनडायरेक्ट किरदारनि जा बि केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि। जॾहिं असां ॿुधाईंदा न किरदारु उहो प्लॉट ते सेवल दोस्त ॻाल्हायो, उहो बि नैरेटिव जो हिसो ई आहे, उनखे बि ॻाल्हाए सघे थो, पर हाणे मां रिपीट नथो करणु चाहियां त हे कॉम्प्लेक्स प्लॉट आहे या कीअं आहे। मां सिर्फ़ु किरदारनि ते चवां त हिन में ॿिनी क़िस्मनि जा डायरेक्ट किरदार बि आहिनि, इनडायरेक्ट किरदार बि आहिनि ऐं साख्याती उसूल मुताबिक़ एनोलॉजी जे ज़रिए बि कुझु किरदार सम्झाया विया आहिनि। असां जॾहिं बि स्ट्रक्चर एनालिसिस कंदा आहियूं कंहिं बि नावल जो, त ख़ासि तौर ते सिंधी अदब जे नावलनि में एनोलॉजी वारो किरदारु ॾाढो घटि मिलंदो आहे, पर हिन नावल में इहा कमी बि पूरी थियल नज़र अचे थी। नावल में बुनियादी तौर ते 3 वॾा नैरेटिव आहिनि। मिसाल जी ॻाल्हि जादिम आहे, लतीफ़ आहे, कबीर आहे। हाणे हिन जादिम ऐं लतीफ़ जेके आहिनि इहे इंट्राडाइजेटिक कैरेक्टर आहिनि, सॉरी नैरेटर आहिनि, जॾहिं त कबीर एक्स्ट्राडाइजेटिक नैरेटर आहे। माना जेका मेन स्टोरी आहे उहा कबीर ई ॿुधाए थो, जॾहिं त जादिम ऐं लतीफ़ हुन में पंहिंजो हिकिड़ो कंट्रीब्यूशन पेश कंदा अचनि था। नैरेटर्स में लतीफ़ हेट्रोडाइजेटिक नैरेटर आहे, छाकाणि त कहाणी में बिज़ाते ख़ुदि मौजूदु न आहे, पर कहाणी ॿुधाए थो, उहा हले थी, पर कहाणी में पाण मौजूदु न आहे, तंहिंजे करे हेट्रोडाइजेटिक कैरेक्टर आहे। जॾहिं त जादिम ऐं कबीर होमोडाइजेटिक कैरेक्टर आहिनि, छाकाणि त कहाणी में मौजूदु आहिनि। हाणे हिन वरी हेट्रोडाइजेटिक ऐं होमोडाइजेटिक में
कबीर ऑटोडाइजेटिक नैरेटर आहे छाकाणि त किसे जो मुखिया यानी प्रोटागोनिस्ट नैरेटर आहे, जॾहिं त जादूमरी एलोडाइजेटिक नैरेटर आहे, माना मेन हुन में कंट्रीब्यूशन त आहे हुनजो, पर हुनजो मेन प्रोटागोनिस्ट यानी कि न आहे। बहरहाल मुख़्तसर ही नावल तदरीसी लिहाज़ खां शागिर्दनि में तहक़ीक़ करण लाइ बहितरीन ज़रियो थी सघे थो। नावल निगार जी तारीफ़ न करणु हिकु वॾी अदबी ज़्यादती थींदी। सिंधी में जिथे मयारी नावल तमामु थोरा लिखजनि था, उते सैरगुल जो ही नावल इल्मी ऐं अदबी उन जो पूरा करणु आहे हिकु बहितरीन तख़लीक़ी काविश आहे। उमेद त मुस्तक़बिल में बि अहिड़ा ख़ूबसूरत नावल सजाया वेंदा जेके पंहिंजे मक़सद में हमागिरियत ऐं वुसअत रखण वारा हूंदा। तव्हां सभिनी जी तमामु माशाअल्लाह।